मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं प्यारो प्रभु मूंखे केतिरनि ई हंधनि ते वठी वियो आहे। भारत में केतिरनि हंधनि ते, भारत खां ॿाहिरि ऐं विलायत जे केतिरनि मुल्कनि में पोइ जिते वेंदो आहियां चवंदो आहियां मां पंहिंजनि सिंधी भाउरनि भेनरुनि खे घटि में घटि हिकु भेरो ज़रूरु मिलां। पोइ भल 5 हुजनि, 10 हुजनि, 15 हुजनि, 500 हुजनि, 5000 हुजनि, त मां पंहिंजनि प्यारनि सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूरु मिलणु चाहींदो आहियां ऐं बानीकारनि खे इहा ई वेनती कंदो आहियां त हिकु मीटिंग ज़रूरु मूंखे पंहिंजनि सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि सां अरेंज करे ॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं ऐं पोइ मां जॾहिं खेनि मिलंदो आहियां त पहिरीं वेनती जा संदनि चरणनि में रखंदो आहियां। 2 हथ अदब जा वधी संदनि चरणनि में इहा वेनती रखंदो आहियां त मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं असीं सिंधी हिन वक़्तु हिकु अजीब दौर मां लंघे रहिया आहियूं। असांखे पंहिंजो वतन कीन आहे, पंहिंजो देश कीन आहे, पंहिंजो स्टेट कीन आहे। असीं छिड़ियल विछड़ियल आहियूं। वी आर अ स्कैटर्ड कम्यूनिटी। असीं के किथे भारत जे जुदा जुदा हंधनि ते जिते बि तव्हीं वेंदा न, जंहिं बि नगर में वेंदा, जंहिं बि ॻोठ में वेंदा, के न के सिंधी ज़रूरु तव्हांखे मिलंदा। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं साॻी तरह विलायत जे मुल्कनि में बि ईअं ॾिठो अथमि। हेल ताईं जिन बि हंधनि ते प्यारो प्रभु मूंखे वठी हलियो आहे उते को न को सिंधी, के न के सिंधी ज़रूरु मूंखे मिलंदा आहिनि। मूंखे हिकु मौक़े ते चयऊं त असीं तोखे हिकु हंधि वठी था हलूं जिते तोखे हिकु बि सिंधी कीन मिलंदो। विलायत में अमेरिका में आइलैंड्स थींदा आहिनि, उन्हनि मां हिकु आइलैंड आहे सेंट जॉन। मूंखे चऊं त सेंट जॉन जे ॻेठ ते तोखे वठी हलूं था, तूं हली थोरा ॾींहं हुते आराम में गुज़ार, पर तूं हमेशह इहा हाम हणंदो आहीं त मां हेल ताईं जिते बि वियो आहियां के न के सिंधी प्यारा मूंखे ज़रूरु मिलंदा आहिनि, सो उते तोखे सिंधी को बि कोन मिलंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो त पहिरें ॾींहुं मां मंझंदि जो उते पहुचां थो, शाम जो पंधु करणु वञा थो। पंधु करणु वञा थो त हिकु माण्हू साम्हूं पियो अचे, ड्रेस अमेरिकन अथसि, टोपलो अमेरिकन अथसि, पर मूंॾां वरी पे निहारियईं, वरी पे निहारियईं। निहारे नेठि मुंहिंजे अॻियां आयो ऐं मूंखे अची चयईं तव्हीं दादा जशन आहियो छा? मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं मूं त चयो ई त मुंहिंजो सिंधी भाउ आहे। तॾहिं मूं पुछियोमांसि तव्हीं बि मूं वांगुरु अॼु हिते आया आहियो छा? चयईं न, मां 13 सालनि खां वठी हिते मूंखे पंहिंजो दुकानु आहे जो मां हलाए रहियो आहियां। असीं सिंधी टिड़ियल पखिड़ियल आहियूं, के किथे। जेकॾहिं का बि ॻाल्हि असांखे कठो करे सघे थी, जेकॾहिं का बि ॻाल्हि असांखे मदद करे थी हिक ॿिए खे सुञाणण जी, if there is one thing that will help us to retain our identification, if there is one thing that will help us to know each other, it is our language. उहा अथव असांजी ॿोली। ॿोलीअ द्वारा असीं हिक ॿिए खे सुञाणे सघंदासीं। पर मूंखे दुख सां चवणो पवे थो त अॼुकल्ह मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर मुंहिंजूं सिंधी भेनरूं ॿियूं ॿोलियूं सिखनि थियूं, ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइनि थियूं, पर सिंधी ॻाल्हाइण में अलाए छो खेनि हिबक थिए थी। हिन करे पहिरीं वेनती मुंहिंजी तव्हांजे चरणनि में आहे, इहा सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखो। अॻे त मां वेनती कंदो हुउसि त माइटनि जो फर्ज़ु आहे त पंहिंजनि ॿारनि खे सिंधी ॿोली लिखणु पढ़णु सेखारीनि। हींअर
उहो कोन चवंदो आहियां, छो त माइटनि खे पाण लिखणु पढ़णु नथी अचे सिंधी ॿोली। मां कीअं खेनि चवंदुसि त तव्हीं ॿारनि खे सेखारियो, पर घटि में घटि मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कॉन्वर्सेशनल सिंधी लैंग्वेज, ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी सिंधी ॿोली उहा ज़िंदह रखो। इन करे पंहिंजे घरनि में सिंधी ॿोलीअ जो वर्ताव ज़रूरु करियो। मूंखे दुख आहे, सॼे दुनिया में अलाए केतिरियूं कम्यूनिटीज़ आहिनि, अलाए केतिरियूं क़ौमूं आहिनि, अलाए केतिरियूं पंगतूं आहिनि, लखनि जे तइदाद में, पर उन्हनि लखनि मां हिकु सिंधी अथव कम्यूनिटी, हिकु सिंधी अथव पंगत, जिन खे पंहिंजे ॿोलीअ लाइ उहो प्यारु कीन आहे। मां कुरासाओ में वियुसि। कुरासाओ बि हिकु आइलैंड आहे, करीबियन आइलैंड जे ग्रुप मां हिकु आइलैंड आहे। तव्हां ज़रूरु किन उन जो नालो ॿुधो हूंदो, कुरासाओ में। पोइ ॿारनि जी मीटिंग थी, पोइ ॿारनि खे मूं चयो त तव्हां कंहिंखे ॾिठो आहे सिंधियुनि खां सवाइ जिन खे पंहिंजी मादरी ॿोली न ईंदी हुजे? एनीवन हू डज़ नॉट नो हिज मदर टंग। हिकु ॿार यकदमि हथ मथे खयों, चईं मुंहिंजो हिकु दोस्त आहे स्पेनिश, उनखे स्पेनिश ॿोली कोन ईंदी आहे। मूं चवंदो न का वञी पक कर, सुभाणे मूंखे अची ॿुधाइजांइ त हुनजो जवाबु कहिड़ो थो तोखे मिले। ॿिए ॾींहुं आयो, संदसि कंधु हेठो, चईं मूं पंहिंजे मित्र खां पुछियो, पंहिंजे दोस्त खां, तोखे स्पेनिश ॿोली ईंदी आहे? चईं ऑफ कोर्स आई नो द स्पेनिश लैंग्वेज, इट इज़ माई मदर टंग। असीं सिंधी आहियूं, असांखे अलाए छो पंहिंजे ॿोलीअ लाइ उहो प्यारु नथो थिए। घरनि में हिंदी ॻाल्हाईंदासीं, हिते विशाखापट्टनम में तेलुगु ॻाल्हाईंदासीं, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदासीं, ॿियूं सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदासीं, सिंधी कोन ॻाल्हाईंदा। ईअं छा थींदो? सिंधी गुम थी वेंदी। इफ यू डोंट यूज़ अ लैंग्वेज, यू विल लूज़ दैट लैंग्वेज। आहिस्ते आहिस्ते करे दैट लैंग्वेज विल वैनिश। सिंधी ॿोलीअ में उहो खज़ानो अथव जंहिं खज़ाने जी मां सम्झां थो सॼी दुनिया खे ज़रूरत आहे। असांजो सिंधी साहित्य, असांजो सिंधी लिटरेचर, उन में नगेट्स ऑफ गोल्ड पिया आहिनि, अजाया वेंदा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे पहिरीं पहिरीं वेनती मुंहिंजी तव्हां सभिनी जे चरणनि में आहे, अॼु खां ई वठी शुरू करियो। ॿार नंढड़ा ॾाढो सवलाई सां ॿोली सिखंदा अथव, ॾाढो सवलाई सां। उन्हनि खे 3 ॿोलियूं सेखारियो, 4 ॿोलियूं सेखारियो, सिखी वेंदा। ॿारनि सां घरनि में सिंधी ॿोलीअ में गुफ़्तगू करियो, ॿोलीअ खे ज़िंदह रखो। ॿोली अथव असांजे क़ौम जी पार, ॿोली अथव असांजे क़ौम जो प्राण। जे प्राण हलियो वियो त इंसान घणो जताव करे सघंदो। ऐं इहो कमु मां जेकर माताउनि ते रखां, हिन पासे जे वेठियूं आहिनि, तिन ते रखां। पंहिंजनि घरनि में तव्हीं सिंधी ॿोलीअ जो वाइपो करियो। अॼु खां वठी हिकु रेवोल्यूशन आणे छॾियो विशाखापट्टनम में। अॼु खां वठी चओ त असीं घरनि में जे ॻाल्हाईंदासीं